सच में बहुत है। सूबेदार असां सां हथ मिलाइण तो चाहे या सूबेदार असांखे बेवकूफ़ पियो थो ठाहे अकबर। हुनखे ख़बर आहे सलीम जो खून असां कॾहिं बि हुनखे बख़्श कोन कंदासीं। हुन करे सूबेदार खे थी पियो आहे ख़ौफ़ त केॾी महिल पासो वठी कनि न मूंखे पूरो। इन करे इहो निभागो असां सां हथ मिलाइण जे चकर में आहे। थी सघे थो त नवाब खान सूबेदार मां हथ कढी वियो हुजे। नवाब खान जा समूरा दुश्मन अञा मुआक़िद थिए पोइ सूबेदार मां छो कढंदो? नवाब खान सूबेदार खे घटि खाराइण शुरू कयो हूंदो। उन करे सूबेदार चाहे थो ॿियो को दर खुलियल हुजे जिथां ॿ रुपया मिलनि। सूबेदार जी सच्चाई खे तोड़णो पवंदो, पोइ ई असांखे ख़बर पइजी सघंदी त इहो निभागो असां सां केतिरो सचो आहे। बाबा साईं चवंदा न पुलिस न दोस्त हिकड़ न दोस्त, पोइ हुनजे मथां कीअं एतबार कजे? अकबर खे हिननि कुतनि जे अॻियां हॾी त उछलणी पवंदी, पोइ ई हुननि जूं वफ़ादारियूं हासिल करे सघूं। जेकॾहिं हक़ीक़त में इहो सूबेदार नवाब खान खां बेदार थी चुको आहे त पोइ असांजे सूबेदार खे नवाब खान जे ख़िलाफ़ इस्तेमाल करे नवाब खान जे रातुनि जूं निंड्रूं हराम करे सघूं था। पोइ झोल भरियो सूबेदार जो भला सूबेदार खे कुझु लख खाराए पाण सां मिलाए छॾियो। भला इहो सूबेदार कोन भरबो, जेतिरो ॾींदासीं न ओतिरो घटि आहे। सोचां थो माजिद, सोचां थो त हिन सूबेदार जो छा करणु घुरिजे। पहिरियां हिन सूबेदार खे नवाब खान जे ख़िलाफ़ इस्तेमाल कबो, पोइ वक़्तु अचण ते हिन ज़ालिम खां सलीम जे खून जो पलांद कबो, पोइ वज ॾिसी इन खे मारे इन जो खून रुकंदासीं नवाब खान जे ॻाटे में फिट। कर ख़बर है बाबा साईं मीर शादी पियो करे वे। शादी तो करे मीर मूसा के मौत जे मुंह में मोकले पाण लाऊं लहंदो। छा मूसा या शादी थियण ॾींदो? बाबा साईं मूसा ऐं मीर पुराणा यार थी सघे थो त मूसा मुड़ी वञे। रजू इहो रिश्तो मीर वरितो किथां आहे? कासो त अथई? बाबा साईं हाशू जी भेण सां निकाह पियो करे। हाशू जी भेण सां? हाशू ऐं मीर जो ठाव कराए थी? थी सघे थो त हाशू ऐं मीर में नवाब खान ठाह करायो हुजे। जेकॾहिं हाशियूं सां गॾु मीर बि नवाब खान जो साथ ॾिए थो न त पोइ त नवाब खान जी ताक़त अञा वधी वेंदी। इन मीर जे त दीन धर्म जी मूंखे ख़बर ई नथी पए। कॾहिं नवाब खान जे बगल में थो वेहे त कॾहिं वरी हुन सां बग़ावत करे मूसा जो तो साथ ॾिए। कल कलो को ॾींहुं आहे त मीर ऐं हाशो जा हथियार हिक ॿिए जे साम्हूं आहे। पोइ इहो ठाह कीअं थियो? जॾहिं त मीर मूसा खे आज़ाद कराए हुन सां हिकु भेरो गद्दारी करे चुको आहे। हाणे वरी अकबर मीर करे थो शादी। जेकॾहिं नवाब खान वाकई नेकनियती रखे थो मीर जी शादी ख़ैर ख़ैरियत सां थी वेंदी। पर जेकॾहिं इन शादी में को ॾिफेड़ पवे थो त पक सम्झ अकबर, पोइ सोरहाना पक सम्झ अकबर त इहो नवाब खान मीर खे मूसा जे ख़िलाफ़ ई इस्तेमाल करणु चाहे थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।